ओम शांति। अॼु ॾे मिले तारीख़ है 30/6/2024। अव्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 30/3/2000। अॼु बाब चवनि था मन खे दुरुस्त रखण लाइ विच विच में 5 सेकेंड बि कढी करे मन जी एक्सरसाइज करो। अॼु दूरदेशी बाप दादा पंहिंजी साकार दुनिया जे भिन्न भिन्न देशवासी ॿारनि सां मिलण आया आहिनि। बाप दादा भिन्न भिन्न देशवासियुनि खे हिकु देशवासी ॾिसंदा आहिनि, चाहे कोई किथे बि हुजे, किथां बि आयो हुजे, लेकिन सभिनि खां पहिरियों सभी हिकु देश सां आया आहिनि परमधाम। त पंहिंजो अनादि देश यादि आहे न, प्यारो लॻंदो आहे न। बाप सां गॾु गॾु पंहिंजो अनादि देश बि ॾाढो प्यारो लॻंदो आहे। बाप दादा सभी ॿारनि जे 5 स्वरूप ॾिसनि पिया। ॼाणंदा आहियो 5 स्वरूप कहिड़ा आहिनि? ॼाणंदा आहियो न, 5 मुखी ब्राह्मणनि खे बि पूॼबो आहे न। त बाप दादा सभी 5 ॿारनि जा 5 स्वरूप ॾिसनि पिया। पहिरियों आहे अनादि ज्योति स्वरूप। यादि आहे न पंहिंजो स्वरूप, भुलिजी त न वेंदा आहियो न। ॿियो आहे आदि देवता स्वरूप, पहुची वियो देवता स्वरूप में। टियों आहे मध्य पूज्य स्वरूप, उहो बि यादि आहे न। असां सभिनि जी पूजा थींदी आहे या भारतवासियुनि जी थींदी आहे? तव्हां सभिनि जी बि पूजा थींदी आहे न? बाबा विदेश वारनि खां पुछनि था, तव्हांजी पूजा थींदी आहे? कुमार ॿुधायो तव्हांजी पूजा थींदी आहे? त टियों आहे असांजो पूज्य स्वरूप। चौथों आहे संगम युगी ब्राह्मण स्वरूप, ऐं लास्ट आहे फरिश्तो स्वरूप। त 5 ई स्वरूप यादि आहिनि। अच्छा, 1 सेकेंड में 5 ई स्वरूपनि में पंहिंजे खे अनुभव करे सघंदा आहियो। 1 सेकेंड में 5 ई स्वरूप पंहिंजा अनुभव करे सघंदा आहियो। बाबा पुछनि था 1 2 3 4 फ्लाई। त करे सघंदा आहियो। इहे 5 ई स्वरूप केतिरा प्यारा आहिनि। जॾहिं चाहियो जंहिं बि रूप में स्थित थियणु चाहियो, सोचो, अनुभव कयो। इहे ई रूहानी मन जी एक्सरसाइज़ आहे। अॼुकल्ह सभी छा कंदा आहिनि? एक्सरसाइज़ कंदा आहिनि। जीअं आदि में बि असांजी दुनिया में सतयुग में नेचुरल हलंदे फिरदे जी एक्सरसाइज़ हुई। आदि में बि तव्हांजी दुनिया में सतयुग में नेचुरल हलंदे फिरदे जी एक्सरसाइज़ हुई। खड़ो थी करे 1 2 3 एक्सरसाइज़ न। त हाणे अंत में बि बाप दादा मन जी एक्सरसाइज़ कराईंदा आहिनि। जीअं स्थूल एक्सरसाइज़ सां तन तंदुरुस्त रहंदो आहे, त हलंदे फिरदे मन जी एक्सरसाइज़ कंदा रहो। हिन जे लाइ टाइम न खपे। 5 सेकेंड सभी कढी सघंदा आहियो या न? ईअं कोई बिज़ी आहियो, अहिड़ा कोई बिज़ी आहियो जो 5 सेकेंड बि न कढी सघंदा आहियो? आहे कोई? हथ उठायो। 5 सेकेंड केतिरी देरि में? बीठा ऐं थकायो? टाइम मिलंदो आहे त इहे एक्सरसाइज़ विच विच में करो। कंहिं बि कार्य में हुजो, 5 सेकेंड जी मन जी एक्सरसाइज़ करो त मन सदा ई दुरुस्त रहंदो। ठीकु आहे न? बाप दादा त चवंदा आहिनि हर घंटे में इहे 5 सेकेंड जी एक्सरसाइज़ करो त थी सघंदी आहे। ॾिसो सभी चवनि था हा बाबा थी सघंदी आहे। यादि रखिणो आहे ओम शांति भवन, यादि रखिणो आहे, भुलिजणो न आहे। ओम शांति भवन यादि रखिणो आहे, भुलिजणो न आहे। कि ओम शांति भवन में असां बाबा सां प्रॉमिस कई त जो मन जी भिन्न भिन्न कंप्लेन आहिनि, छा करो, मन न टिकंदो आहे, मन खे मण ठाहे ॾींदा आहियो, वज़न कंदा आहियो। मन न टिकंदो आहे मतिलबु मन खे बि तव्हां पैसा ठाहे छॾंदा आहियो, वज़न कंदा आहियो। पहिरियों ज़माने में पाव, सेर ऐं मण हूंदो हुयो। अॼुकल्ह बदिली विया आहिनि त मन खे मण ठाहे छॾियो अथनि। बोझ वारो ऐं इहे एक्सरसाइज़ कंदा रहंदा त बिल्कुलु लाइट थी वेंदा, अभ्यास थी वेंदो। ब्राह्मण शब्द आयो त ब्राह्मण शब्द यादि आयो त ब्राह्मण जीवन जे अनुभव में हली वञो। फरिश्तो स्वरूप यादि आयो त फरिश्तो ठही वञो।
मुश्किल आहे न, कुमार चओ थोरो मुश्किल आहे, तव्हां फ़रिश्ता आहियो या न, बाप ही तव्हां ही आहियो या ॿियो कोई आहे, केतिरा बार फ़रिश्ता ठहिया आहियो, अनगिनत बार ठहिया आहियो, तव्हां ही ठहिया आहियो। अच्छा, अनगिनत बार जी कई हुई ॻाल्हि खे रिपीट करणु छा मुश्किल हूंदो, कॾहिं कॾहिं थींदो आहे। हाणे इहो अभ्यास करिणो आहे, किथे बि हुजो 5 सेकेंड मन खे घुमायो, चकर लॻायो, चकर लॻाइण त सुठो लॻंदो आहे न। टीचर्स ठीकु आहे, राउंड लॻाइण ईंदो आहे न, बाबा चवनि था चकर लॻाइण ईंदो आहे न, राउंड लॻाइण। निराकारी दुनिया, पोइ पंहिंजो देवताई स्वरूप, पोइ पंहिंजो भक्ति जो पूज्य स्वरूप। पोइ बाबा चवनि था पूज्य स्वरूप में स्थित थी वञो, पोइ पंहिंजे ब्रह्मण स्वरूप में स्थित थी वञो, पोइ फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी वञो। त ईअं करे चकर लॻायो, चकर लॻाइण त सुठो लॻंदो आहे न। टीचर्स ठीकु आहे न, ब्रह्मण खां पोइ फ़रिश्तो स्वरूप, वरी निराकार रूप। राउंड लॻाइण आयो, बसि राउंड लॻायो, पोइ कर्म में लॻी वञो। पहिरियों राउंड, हाणे 5 सेकेंड राउंड लॻायो, परम धाम निवासी, देवताई स्वरूप, पूज्य स्वरूप, ब्रह्मण स्वरूप, पंहिंजो फ़रिश्तो स्वरूप, निराकारी, देवता, पूज्य, ब्रह्मण, फ़रिश्तो स्वरूप, बसि वापसि पोइ कम में लॻी वञो। हर घंटे राउंड लॻायो। वैसे बि ॾिसो, हेॾे होॾे चकर त लॻाईंदा आहियूं, 5 सेकेंड त निकिरी सघंदा आहिनि। बाबा ॾिसो केतिरा असांजे लाइ हल्को करे ॾींदा आहिनि पुरुषार्थ। पोइ कम में लॻी वञो, कमु त छॾे न सघंदा आहियूं न, ड्यूटी त वॼाइणी आहे। लेकिन 5 सेकेंड, मिंट बि न, सेकेंड न निकिरी सघंदा आहिनि, निकिरी सघंदा आहिनि न। UN जी ऑफिस में निकिरी सघंदा आहिनि। मास्टर सर्वशक्तिवान आहियो त मास्टर सर्वशक्तिवान छा न करे सघंदा आहिनि। बाप दादा खे हिकु ॻाल्हि ते ॿार खे ॾिसी करे मिठी मिठी हसी ईंदी आहे। बाबा खे कंहिं ॻाल्हि खे ॾिसी करे हसी ईंदी आहे। चैलेंज कंदा आहिनि, पर्चो छपवाईंदा आहिनि, भाषण कंदा आहिनि, कोर्स कराईंदा आहिनि, छा कंदा आहिनि, छा कराईंदा आहिनि। असां विश्व खे परिवर्तन छा कराईंदा सभिनि में, कि असां विश्व खे परिवर्तन करण वारा आहियूं। इहे त सभई चईंदा आहियो या न, सभई चईंदा आहियो या सिर्फ़ु भाषण करण वारा चईंदा आहिनि। त हिकु तरफ़ चईंदा आहिनि विश्व खे परिवर्तन करण वारा मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, ऐं ॿिए तरफ़ पंहिंजे मन खे मुंहिंजो मन चई ॾींदा आहिनि, मालिका मन जा ऐं मास्टर सर्वशक्तिवान। हिकु तरफ़ चईंदा आहिनि कि असां विश्व खे परिवर्तन करण वारा मास्टर सर्वशक्तिवान आहियूं, ॿियो तरफ़ चईंदा आहिनि पंहिंजे मन खे मुंहिंजो चई ॾींदा आहिनि, मालिका मन खे, मालिक आहियां मन जो ऐं मास्टर सर्वशक्तिवान आहियां। त पोइ बि चईंदा आहिनि मुश्किल आहे। हाणे जॾहिं मां मन जो मालिक आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां, पोइ मुश्किल छो? त हसी न ईंदी न हसी त जंहिं समय सोचंदा आहियो मन न मञंदो आहे, हुन समय पंहिंजे मथां मुस्कुराइणो आहे। मन में कोई बि ॻाल्हि ईंदी आहे त बाप दादा ॾिठो अथई कि 3 लकीरियूं गायल आहिनि, हिकु पाणी जी लकीर, हिकु पाणी ते लकीर ॾिठी आहे, लॻायो लकीर त हुन समय मिटी वेंदी। लॻाईंदा आहियो न। त ॿियो आहे कागज़ ते लकीर, स्लेट ते चइबो बि लकीर लॻाइणो आहे, काथे बि लकीर लॻाइणो आहे। सभिनि खां वॾी लकीर हूंदी आहे पथर जी लकीर। स्लेट जी लकीर बि मिटिजी वेंदी, हिकु बार करण सां मिटिजी त वेंदी, लेकिन पथर जी लकीर मिटंदी मुश्किल आहे। त बाप दादा ॾिसंदा आहिनि कई ॿार पंहिंजे ई मन में पथर जी लकीर जे मुआफ़िक़ पकी लकीर लॻाए ॾींदा आहिनि, जो मिटाईंदा आहियूं लेकिन मिटंदी न आहे। अहिड़ी लकीर सुठी आहे। केतिरी बारी प्रतिज्ञा कंदा आहिनि कि हाणे खां न कंदासीं, हाणे खां न कंदासीं, लेकिन पोइ परवश थी वेंदा आहिनि।
हिन करे बाप दादा खे ॿारनि जी प्रति घृणा न ईंदी आहे, रहम ईंदो आहे, परवश थी वेंदा आहिनि त परवश ते रहम ईंदो आहे न। जॾहिं बाप दादा अहिड़े रहम भाव सां ॿारनि खे ॾिसंदा आहिनि त ड्रामा जे परदे ते छा ईंदो आहे, केसि ताईं? त हिन जो उत्तर तव्हां ॾियो, केसि ताईं अञा असां रोज़ु रोज़ु प्रॉमिस कंदासीं ऐं वरी ॾिसो लौकिक दुनिया में बि ॿार बार बार प्रॉमिस करे ऐं वरी गड़बड़ी करे छॾे त चईंदा आहिनि न की हीअ त मञे ई नथो, हुनखे केॾो डांटदा आहिनि माण्हू, दुनियावी माण्हू त डांटण मारण न मञे त। हिते बाबा असांखे कॾहिं डांटदा आहिनि? केतिरी बार असां प्रॉमिस कई आहे, केतिरी बार असां चयो आहे हाणे न कंदासीं, त बाबा चवनि था की हाणे उनजो उत्तर ॾियो, अञा केसि ताईं? कुमार ॾेई सघंदा आहिनि केसि ताईं इहो समाप्त थींदो? मतिलबु पंहिंजी कोई बि कमी कमज़ोरी या कोई बि ॻाल्हि जो तव्हां प्रतिज्ञा कई आहे, उहा मम्मा मुआफ़िक हिकु बार ग़लती थी, ॿी बार न थियणी खपे। बाबा चई जीअं बसि हूअं ई करिणो न। असां में जो बुरा स्वभाव संस्कार आहिनि, विकार बुरायूं आहिनि, उहे निकिरंदा त सही कॾहिं त, लेकिन बसि बाबा चई हाणे खां ईअं न थियणो खपे, बसि न थियणो। तॾहिं त असां मम्मा ॾे मनायो न, तॾहिं त असां मम्मा जीअं ठही सघंदासीं। त ॾाढो केसि ताईं कुमार ॾेई सघंदा आहिनि, केसि ताईं इहो समाप्त थींदो? ॾाढो प्लान ठाहींदा आहियो कुमार, त केसि ताईं ॿुधाए सघंदा आहियो? आख़िर बि इहा केसि ताईं आहे? चओ, जवाबु ईंदो आहे केसि ताईं आहे? दादियूं तव्हां ॿुधायो, जेसि ताईं संगम युग आहे तेसि ताईं थोरो थोरो रहंदो। त दादियुनि जवाबु ॾिनो त संगम युग बि केसि ताईं? जॾहिं फ़रिश्तो ठही वेंदासीं उहो बि केसि ताईं? बाबा ॿुधाए, है न? त बाबा चई केसि ताईं? त पहिरियों चई दादियुनि चयो जेसि ताईं संगम युग हूंदो तेसि ताईं थोरो थोरो रहंदो। त संगम युग बि केसि ताईं? बाबा पुछनि था। त कंहिं चयो बाबा जॾहिं फ़रिश्ता ठही वेंदासीं, उहो बि कॾहिं केसि ताईं फ़रिश्ता ठहींदा? त ॿारनि चयो बाबा ॿुधाए, फ़रिश्ता ठहिणु तव्हांखे आहे या बाप खे आहे? त हिन जो जवाबु सोचणो आहे। बाप त चईंदा हाणे तयारु थी वञो, सोचण वारी ॻाल्हि आहे। केसि ताईं? श्री बाबा चईंदा आहिनि अंत ताईं माया ईंदी, अंत ताईं। असां हाणे चऊं हाणे बसि असां तयारु थी वियासीं, हाणे न कंदासीं, त अॼु खां माया न ईंदी, बसि तयारु थी वेंदासीं। पोइ बाबा चईंदा सर्विस करो, ॿियनि खे तयारु करो। पोइ जेसि ताईं ॿिया तयारु थी वञनि, जेसि ताईं पूरी राजधानी तयारु थी वञे, जेसि ताईं मथां खां जो आत्मा ईंदियूं आहिनि उहे अचणियूं आहिनि, पूरो ख़ाली थींदो तॾहिं त वेंदासीं न। त सभु इंटर रिलेटेड आहे, है न? लेकिन निमित असां आहियूं, असांखे सदा एवर रेडी रहणो आहे। हा बाबा मां रेडी आहियां। जेसि ताईं बि मथां वारी जेतिरो असां एवर रेडी थी न वेंदासीं ओतिरो टाइम जल्दी थींदो वेंदो। बाप त चईंदा हाणे तयारु थी वियो, अधु माला में हथु न उठायो, अधु माला में बि हथु न उठायो। क्या अधु माला तयारु आहे? बाप दादा ई ॿारनि खे संपन्न स्वरूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। जॾहिं चईंदा आहियो बाबा ई मुंहिंजो संसार आहे, इहे त सभु चईंदा आहिनि न, ॿियो बि कोई संसार आहे छा? बाबा ई संसार आहे, त संसार जे ॿाहिरि छा आहे? सिर्फ़ु संस्कार परिवर्तन करण जी ॻाल्हि आहे। ब्रह्मण जे जीवन में मेजॉरिटी विघ्न रूप ठहींदो आहे इहे संस्कार, चाहे पंहिंजो संस्कार चाहे ॿिए जो संस्कार। ज्ञान सभिनि में आहे, शक्तियूं बि सभिनि वटि आहिनि, लेकिन कारण छा थींदो आहे? जो शक्ति जंहिं समय कार्य में लॻाइणी आहे हुन समय इमर्ज थियण जे बजाए पुठियां इमर्ज थींदी आहे। कारण छा आहे? कि जंहिं
समय कार्य में जो शक्ति लॻाइणी खपे उन समय इमर्ज थियण जे बजाए थोरी पुठियां इमर्ज थींदी आहे। त इहे असांखे करेक्ट करिणो आहे। पुठियां सोचंदा आहियो कि इहे न चइणो आहे, कि इहे न चई करे इहे चऊं त ॾाढो सुठो आहे, इहे करण जे बजाए इहे करिणो आहे त ॾाढो सुठो आहे। लेकिन जो समय पास थियणो हुयो उहो त निकिरी वेंदो आहे न। वैसे सभी पंहिंजे में शक्तियुनि खे सोचंदा आहिनि कि हाणे वैसे बाबा चवनि था कि ॾिसो शक्तियुनि इहे बि करण जे बजाए इहे करिणो आहे, इहे सोचंदा आहिनि। वैसे पंहिंजी शक्तियुनि खे सोचता बि रहंदा आहियो, सहन शक्ति आहे, इहे निर्णय शक्ति आहे, ईअं यूज़ करिणो आहे। सिर्फ़ु थोरी समय जो अंतर पइजी वेंदो आहे। भई जंहिं समय असांखे जो सहन करिणो आहे, जंहिं समय जो समाइणो आहे, जंहिं समय यथार्थ जो निर्णय करिणो आहे, हुन में असांखे ध्यानु ॾियणो हुन ते, पोइ हुन समय उहो यूज़ करिणो आहे। सिर्फ़ु थोरे समय जो अंतर पइजी वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि छा थींदी आहे, हलो हिकु बार समय ते शक्ति कार्य में न आई, पोइ बि बाद में महसूस बि कयो कि इहे न करे करे इहे करिणो आहे, सम्झ में ईंदो आहे पुठियां। लेकिन इहे ग़लती हुन हिकु बार अनुभव करण खां पोइ अॻियां जे लाइ अनुभवी ठही हुनखे सुठी तरह सां रियलाइज़ करूं जो दुबारा न थिए, पोइ बि प्रोग्रेस थी सघंदी आहे। हुन समय सम्झ में ईंदो आहे इहे रॉन्ग आहे, इहे राइट आहे, लेकिन उहा ई ग़लती दुबारा न थिए, हुन जे लाइ तव्हां सुठी रीति सां रियलाइज़ेशन करिणो। हुन जे लाइ असांखे सुठी रीति सां रियलाइज़ेशन करिणो आहे कि हा मूंखां इहा ग़लती थी आहे, इन जो कारण इहो आहे, इहो करिणो आहे त ईअं थिए आहे। त हाणे अॻियां खां कॾहिं बि इहा ॻाल्हि आई त हुन में असां ईअं कंदासीं। त बाबा चवंदा आहिनि लेकिन उहा ई ग़लती दुबारा न थी, हुन जे लाइ सुठी रीति रियलाइज़ेशन करिणो आहे। उन में बि एतिरो फुल परसेंटेज पास न थींदा आहिनि। ऐं माया ॾाढी चतुर आहे। उहा ई ॻाल्हि मानो पंहिंजे में सहन शक्ति कमु आहे त अहिड़ी ई ॻाल्हि जंहिंमें असांखे सहन शक्ति यूज़ करिणो आहे, हिकु बार पंहिंजे खे रियलाइज़ करे वरितो। लेकिन माया छा कंदी आहे, ॿी बार थोरो सो रूप बदिली करे ईंदी आहे। माया छा कंदी आहे, ॿी बारी थोरो रूप बदिली करे ईंदी आहे। त जो बि असां में कमी कमज़ोरी आहे न, उन जा बाबा ई टेस्ट वठंदा रहंदा आहिनि, जेके असां माया चईंदा आहियूं। लेकिन हुन में असांखे हिलणो न आहे। पर बाबा चईंदा आहिनि इहे पेपर बि ड्रामा अनुसार ईंदा आहिनि। मां त कुझु बि न कंदो आहियां। बाबा त ख़ुदि जे हथ में कुझु बि न खणंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि मां त तव्हां सभिनि खे ज्ञान ॾियण आहियो। हिकु बार रियलाइज़ेशन कयो, लेकिन माया ॿियो बारी रूप बदिली करे ईंदी आहे। थींदी उहा ई ॻाल्हि आहे, लेकिन जीअं अॼुकल्ह जे ज़माने में चीज़ उहा ई पुराणी हूंदी आहे, लेकिन पॉलिश करे ॾींदा आहिनि, त नई खां बि नई ॾेखारे में ॾींदी आहे। त माया बि अहिड़ी पुराणी मालिश करे ॾींदी आहे माया बि। त बाप जो रहस्य बाबा चईंदा आहिनि, माया बि ईअं पॉलिश करे ईंदी आहे जो बाप जो रहस्य उहो ई थींदो, जो ॻाल्हि जो रहस्य उहो ई थींदो आहे। मानो तव्हां में ईर्षा अची वई, ईर्षा बि भिन्न भिन्न रूप में ईंदी आहे, हिकु रूप जी न आहे। त बीज ईर्षा जो आहे ई, त बीज ईर्षा जो ई हूंदो, लेकिन ॿियो रूप में ॻाल्हि ईंदी न, ॻाल्हि ईर्षा जी हूंदी, अवगुण कमी कमज़ोरी हुन ॻाल्हि में असांखे उहे ई ईर्षा उत्पन्न थींदी, लेकिन ॻाल्हि ॿिए रीति थी।
त बाबा चवनि था की त कई बार सोचंदा आहिनि की ॻाल्हि पहिरों वारी त उहो हुई, इहा त ॻाल्हि ई ॿी आहे, लेकिन बीज उहो ई हूंदो आहे, सिर्फ़ु रूप परिवर्तित करे ईंदो। बीज उहो ई हूंदो आहे, सिर्फ़ु छा परिवर्तित करे ईंदो आहे, रूप असांजो परिवर्तन थी, असां वटि परिवर्तन थी करे ईंदो। त बाबा चवनि था कि हुन जे लाइ कहिड़ी शक्ति खपे, परखण जी शक्ति। हिन जे लाइ बाप दादा पहिरियों बि चए थी कि ॿ ॻाल्हियुनि ते अटेंशन रखो। हिकु त सची दिलि, सचाई अंदरि में रखो। अंदरि रखण सां गैस जो गुब्बारो फटी वेंदो। अंदरि रखण बाबा चवंदा आहिनि, अंदरि रखंदा आहियूं न त कॾहिं न कॾहिं गैस जो गुब्बारो फुटिजी वेंदो। त हिन करे हिकु सची दिलि, सचाई अंदरि न रखो, बाबा खे सभु कुझु ॿुधाए ॾियो। ऐं आख़िर छा थींदो आहे, न त छा थींदो, गैस फटिजी वेंदी, गैस जो गुब्बारो फटिजी वेंदो। ऐं आख़िर छा थींदो आहे, फटंदो त सची दिलि हलो आत्माउनि जे अॻियां थोरो संकोच ईंदो आहे, थोरो शर्म ईंदो आहे, पतो न मूंखे कंहिं दृष्टि सां ॾिसंदा, लेकिन सची दिलि सां वायुमंडल जेको आहे, अगरि असांजी सची दिलि हूंदी न, सची दिलि हलो आत्माउनि जे अॻियां थोरो संकोच ईंदो आहे ईअं, लेकिन सची दिलि सां महसूसु था असां बाप दादा जे अॻियां रखो। ईअं न कि मां बाप दादा खे चई ॾिनो हीअ ग़लती थी वई, जीअं ऑडर हलाईंदो आहियो कि हा मूंखां हीअ ग़लती थी वई, ईअं न, महसूसु था हुजणी खपे कि बाबा हा मूंखे थोरो ईर्ष्या थी त ईअं थियो। महसूसु था असां बाप दादा जे अॻियां रखो। ईअं न बाप दादा खे चई ॾिनो हीअ ग़लती थी वई, जीअं त ऑडर था करो। महसूसु तव्हांजी शक्ति सची दिलि सां, सिर्फ़ु दिमाग़ सां न, लेकिन दिलि सां अगरि बाप दादा जे अॻियां महसूसु कंदा आहियो त दिलि ख़ाली थी वेंदी आहे, सभु किचिड़ो ख़तमु थी वेंदो, सभु किचिड़ो ख़तमु थी वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, बाबा चवनि था कि हाणे असांखे छा करिणो आहे, महसूसु करे ॻाल्हि खे ख़तमु करिणो आहे। त हिन दिमाग़ सां न चइणो आहे, महसूसु करे दिलि सां चइणो आहे, तॾहिं कचिड़ो ख़तमु थींदो। बाक़ी ॻाल्हि वॾी न हूंदी आहे, नंढी ई हूंदी आहे, लेकिन अगरि असांजी दिलि में नंढी नंढी ॻाल्हियूं बि इकठियूं थी वेंदियूं आहिनि त उन सां दिलि भरिजी वेंदी आहे। अगरि नंढी नंढी ॻाल्हियूं बि बाबा चवंदा आहिनि, अगरि नंढी नंढी ॻाल्हियूं बि इकठी थी वेंदी न त उन सां दिलि भरिजी वेंदो, ख़ाली त न थींदियूं। तॾहिं त बाबा चवंदा आहिनि कि मूंखे ॿुधायो त तव्हां कॾहिं बि जीवन में हेठि मथे न ईंदो। त हीअं असांखे छा करिणो आहे, दिलि पंहिंजी नंढी नंढी ॻाल्हियूं बि बाबा खे रोज़ु रोज़ु ॿुधाइणी आहे, न त उन सां दिलि भरिजी वेंदी, ख़ाली त न रहंदी आहे। त दिलि ख़ाली न त दिलाराम किथे वे। हिन करे रोज़ु बाबा सां रोहरियान करे सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाइणियूं आहिनि। त सची दिलि ते साहिब राज़ी, जो आहियां जीअं आहियां, जो आहियां जहिड़ो आहियां, बाबा तव्हांजो ई आहे। बाप दादा त ॼाणंदा ई आहिनि कि नंबरवार त थियणा ई आहिनि। हिन करे बाप दादा हुन नज़र सां तव्हांखे न ॾिसंदा आहिनि, लेकिन सची दिलि ऐं ॿियो चवंदा आहिनि कि सिधा बुद्धि जी लाइन क्लियर आहे, है न, सचाई सां बाबा खे ॿुधाए छॾो, पंहिंजी बुद्धि जी लाइन हमेशह क्लियर रहे। त ई असां लाइन में डिस्टर्बेंस न हुजे,
कट ऑफ न थिए। बाप दादा जो एक्स्ट्रा समय ते शक्ति ॾियणु चाहींदा आहिनि, दुआयूं ॾियणु चाहींदा आहिनि, एक्स्ट्रा मदद ॾियणु चाहींदा आहिनि। अगरि डिस्टर्बेंस हूंदी त उहो मिली न सघंदी। लाइन क्लियर ई न आहे, क्लीन न आहे, लाइन क्लियर ई न आहे। बाबा चवनि था लाइन क्लियर ई न आहे त कीअं मूं हुते पहुची सघंदो। बाबा त असांखे ॾियणु चाहींदा आहिनि शक्ति। कट ऑफ आहे न, कई बार त प्राप्ति न थींदी आहे। कई बार चईंदा न आहिनि त सोचंदा आहिनि। कोई आत्मा खे ॾाढो सहयोग मिलंदो आहे, ब्राह्मणनि जो बि मिलंदो आहे, वॾनि जो बि मिलंदो आहे, बाप दादा जो बि मिलंदो आहे। असांखे घटि मिलंदो आहे, असांखे घटि मिलंदो आहे। कई बार ईअं सोचंदा आहिनि। कारण छा आहे? बाप त दाता ऐं सागर आहे, जेतिरो जो वठणु चाहियो वठो। बाप दादा जे भंडारनि जी तालो चाबी न आहे, पहरेदार बि न आहे। बाबा चयो सभु शक्तियूं हाज़िर थी वेंदियूं। बाबा चयो ऐं वठो। दाता आहे न, दाता बि आहे, सागर बि आहे, त छा कमी आहे? इन ॿ ॻाल्हियुनि जी कमी आहे। हिकु सची दिलि, साफ़ दिलि न आहे। चतराई ॾाढा कंदा आहिनि। चतराई न करो, चतराई ॾाढा कंदा आहिनि। छा करिणो आहे? बसि असांखे बाबा खे असांखे सभु कुझु सची दिलि सां ॿुधाए ॾियणो आहे न। बाबा ॿियो कुझु थोरी था चवनि। बाबा असांखे कुझु डांटनि मारनि थोरी था, ईअं बि नथा चवनि की हाणे तव्हां हीअ ग़लती कई त पद ख़तमु, है न? ईअं बि न चईंदा आहिनि। ॿियो बि न ॿुधाईंदासीं त पद घटि थी वेंदो। तंहिंखां सुठो त ॿुधाए छॾो। त बाबा चईंदा आहिनि कि हिकु त सची दिलि, ॿियो बुद्धि जी लाइन सदा क्लियर रखो, चेक करो क्लीन क्लियर आहे। अॼुकल्ह जे साइंसी साधन में बि ॾिसंदा आहिनि थोरी सी डिस्टर्बेंस क्लियर न करणु ॾींदी आहे। मतिलबु जीवन में कोई बि ॻाल्हि हुजे त उन में साइंस जे साधननि में थोरी सी बि डिस्टर्बेंस ईंदी आहे त उनखे पोइ उन में प्रॉब्लम थी वेंदी आहे, है न? त बाबा चईंदा आहिनि अॼुकल्ह जे साइंस जे साधननि में बि ॾिसंदा आहियो न, थोरो सो समय डिस्टर्बेंस काथे डिस्टर्बेंस अची वेंदी आहे, क्लियर न थींदी आहे। त इहा बि ज़रूरु करो। छा करो? लाइन क्लियर करो। अर्थात रोज़ु पंहिंजी मन बुद्धि जी सफ़ाई करो, बाबा खे यादि करे। अर्थात कोई बि असांजे मन में ॻाल्हि न हुजे, सभु बाबा खे ॿुधाए ॾियो। बुद्धि असांजी काॾे न भटके, सभु बाबा खे ॿुधाए ॾियो त बाबा ई असांजी बुद्धि, बाबा वटि रहंदी ॻाल्हि, बाबा सॉल्व कंदा। ॿियो विशेष ॻाल्हि हिन सीज़न जे लास्ट टर्न आहे, इन करे ॿुधाइनि था डबल विदेशन जे लाइ ई ईअं न आहे, सभिनि जे लाइ आहे। लास्ट टर्न में तव्हां साम्हूं वेठा आहियो, लास्ट टर्न में तव्हां साम्हूं वेठा आहियो त तव्हांखे ई चइणो पए न। बाप दादा ॾिठईं कि हिन हिकु संस्कार या नेचर चओ, नेचर त हर हिक जी पंहिंजी आहे, लेकिन सर्व जो स्नेह सर्व ॻाल्हियुनि में, संबंध में सफल मन सां बाबा चवनि था कि असांखे बाप दादा ॾिसंदा आहिनि कि हिकु संस्कार ऐं नेचर चओ। नेचर त हर हिकु पंहिंजी हूंदी आहे, लेकिन सर्व जो सर्व जो स्नेही, सर्व ॻाल्हियुनि में, संबंध में सफल मनसा जे विजयी ऐं वाणी में मधुरता तॾहिं ईंदी आहे जॾहिं ईज़ी नेचर हुजे। बाबा चवनि था सर्व जा स्नेही, सर्व ॻाल्हियुनि में, संबंध में सफलता, मनसा में विजयी, वाणी में मधुरता तॾहिं ईंदी आहे जॾहिं असांजो ईज़ी नेचर हूंदो। पिछली बार जी बाबा मुरली में चई न, होली हंस अर्थात सरल स्वभाव वारो। अलबेली नेचर न हुजणी खपे। अलबेलो पर अलॻि चीज़ आहे। ईज़ी नेचर हुनखे चइबो आहे जीअं जहिड़ो समय, जहिड़ो व्यक्ति, जहिड़ो सर्कमस्टेंसिस हुन खे परखंदे हुए पंहिंजे खे ईज़ी करे ॾियो। ईज़ी नेचर हुनखे चइबो आहे जीअं जहिड़ो समय, जहिड़ो व्यक्ति, जहिड़ो सर्कमस्टेंसिस हुन खे परखंदे हुए पंहिंजे खे ईज़ी करे ॾियो। ईज़ी नेचर हुनखे चइबो आहे जीअं जहिड़ो समय, जहिड़ो व्यक्ति, जहिड़ो सर्कमस्टेंसिस हुन खे परखंदे हुए पंहिंजे खे ईज़ी करे ॾियो।
पंहिंजे खे हिन समय हिन संस्कार जी ॾाढी ज़रूरत आहे दुनिया में। सभिनि खे ईज़ी नेचर, ईज़ीनेस, सरलता जो स्वभाव दान करो। सभी आत्माएं हिकदमि ईज़ी नेचर वारियूं थींदी थी वञनि। ईज़ी अर्थात मिलनसार। टाइट नेचर ॾाढो टू मच ऑफिशियल न। ऑफिशियल रहणु सुठो आहे लेकिन टू मच न। समय ते जॾहिं अहिड़ो आहे उन समय अगरि कोई ऑफिशियल ठही वञे त उहो गुणनि जे बजाए उनजी विशेषता उन समय न लॻंदी। पंहिंजे खे मोल्ड करे न सघंदा, मिलनसार थी न सघे। घंटे बाबा चवनि था पंहिंजे खे मोल्ड करे न सघंदा, मिलनसार थी न सघे। नंढो वॾे सां पोइ अन जो जंहिंमें इहो नेचर हूंदो न, सुठो नेचर, सरल सुभाउ वारो, त उहो नंढे वॾे सां बि मिली वेंदो। पंहिंजे खे मोल्ड करे सघंदो। वॾे सां वॾेपन में हली वेंदो, नंढे सां नंढेपन में हली वेंदो। साथियुनि में साथी ठही करे हली सघंदो। वॾनि सां रिगार्ड में हली सघंदो। ईज़ी मोल्ड करे न सघे। ईज़ी मोल्ड पंहिंजे पाण खे करे छॾंदो आहे। शरीर बि ईज़ी रखंदा आहियूं त जिते बि चाहे मुड़ी सघंदो आहे। टाइट हूंदो आहे त मुड़ी न सघंदो आहे। इन करे एक्सरसाइज कंदे समय ढीला कपिड़ा पाईंदा आहिनि। ईअं ई असांखे सदा ई पंहिंजे पाण खे ईज़ी रखिणो आहे ताकी असां ईज़ीली मोल्ड थी सघूं, ताकी असां नंढे सां नंढो, वॾे सां वॾो, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारी आत्माउनि सां असां कमु कढी सघूं। साथियुनि में साथी ठही करे हलो। वॾनि सां रिगार्ड करण वारा। ईज़ी मोल्ड करे न सघे। शरीर बि ईज़ी रखंदा आहिनि त बाबा चवंदा आहिनि शरीर बि त ईज़ी रखंदा आहिनि तॾहिं त एक्सरसाइज थी सघंदी आहे न। अलबेलो बि न ईज़ी आहे त जिते चओ उहो बाबा चवंदा आहिनि ईज़ी आयो त पोइ त ईज़ी थी वञो। ईअं न करिणो आहे। बाप दादा चवंदा आहिनि ईज़ी आयो अचो, बिज़ी न। बाबा चवंदा आहिनि कि ईज़ी रहो सदा। अलबेलो बि न रहणो आहे। जिते ज़्यादा ईज़ी थी वेंदा आहिनि उते अलबेला थी वेंदा आहिनि। न, बाप दादा चवंदा आहिनि ईज़ी थी वञो त ईज़ी थी वञो। ईअं न करिणो आहे। अलबेलो वारो ईज़ी न थियणो। ईज़ी नेचर अर्थात जहिड़ो समय ओड़ो पंहिंजो स्वरूप ठाहे सघो। अच्छा, डबल विदेशन खे सुठो चांस मिलंदो आहे। सभिनि खे बाबा ड्रिल कराए या ड्रिल यादि आहे या भुलिजी आयो। हाणे सभी इहे ड्रिल करो। लॻायो चक्कर। हाणे परम धाम, हाणे देवताई स्वरूप, हाणे पूज्य स्वरूप, हाणे ब्रह्मण स्वरूप, हाणे फरिश्ता स्वरूप, पोइ परम धाम में हली वञो। अच्छा, चारों ओर जी सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे चारों ओर सां यादि पिया समाचार भेजण वारनि खे ॾाढो सुठो भिन्न संबंध सां स्नेह जा पत्र ऐं पंहिंजो हालचाल लिखियो आहे। सेवा समाचार उमंग प्लान सां ॾाढा सुठा लिखिया आहिनि जो बाप दादा खे मिलिया। बाबा चवंदा जो बाप दादा खे मिलियो। सेवा समाचार उमंग प्लान ॾाढा सुठा लिखंदा आहिनि त बाप दादा खे मिली वियो। जे प्यार सां महिनत सां लिखियो आहे त जेतिरे प्यार सां त जेतिरो बाबा जो ॿारनि सां प्यार आहे ओतिरो जेतिरो बाबा चवंदा आहिनि कि हर हिकु जे प्यार सां महिनत सां लिखियो आहे त जंहिं लिखियो आहे उहो हर हिकु पंहिंजे नाम सां बाप दादा जो दिलाराम जो दिलि सां यादि प्यार स्वीकार करे।
ॿारनि जो प्यार बाप सां आहे, उन में पदम गुणा बाप जो प्यार ॿारनि सां आहे। सो बाबा केॾो असांखे प्यार कंदा आहिनि। ऐं सदा अमर भव जो वरदान बि ॾियनि था, अमर भव। स्नेही ॿार न बाप सां अलॻि थी सघंदा आहिनि, न बाप ॿारनि सां अलॻि थी सघंदा आहिनि। जो स्नेही ॿार आहे न, सदा ई बाप सां गॾु रहंदा आहिनि। बाप बि उन्हनि सां अलॻि न थी सघंदो आहे, ऐं ॿार बि उन्हनि सां अलॻि न थी सघंदो आहे। साथ आहिनि, साथ रहंदा, चारों ओर जे सदा स्वयं खे बाप समान ठाहिण वारा, सदा बाप जे नैननि में, दिल में, मस्तक में समीप रहण वारा। नैननि में, दिल में और मस्तक में समीप रहण वारी आत्माउनि खे सदा हिकु बाप में हिकु बाप जे संसार में रहण वारी आत्माउनि खे हिकु बाप जे संसार में रहण वारी आत्माउनि खे सदा हर कदम बाप दादा खे फॉलो करण वारा सदा विजयी आत्माउनि, सदा हर कदम बाप दादा खे फॉलो करण वारा विजयी आत्माउनि खे सदा विजयी हुयासीं, विजयी रहंदासीं, विजयी आहियूं, सदा ई विजयी रहंदासीं। अहिड़े निश्चय ऐं नशे में रहण वारा, अहिड़ा अति श्रेष्ठ सिकी लदा प्यारे ते प्यारा। सो बाबा सिंह केॾो प्यार सां चवनि था, मुंहिंजा सिकी लदा प्यारे ते प्यारा ॿार, सर्व ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। न असां सभिनि जी बुद्धि केॾी सुठी आहे कि असां बाप खे पहचानियूं। अच्छा वरदान आहे, हर सेकेंड हर संकल्प जो महत्व ॼाणे जमा जो खातो भरपूर करण वारा समर्थ आत्मा ठहो। संगम ते अविनाशी भाव द्वारा हर समय अविनाशी प्राप्ति थींदी आहे। असांखे संगम युग ते बाबा चईंदा आहिनि कि हिन संगम युग ते अविनाशी भाव द्वारा हर समय अविनाशी प्राप्ति थींदी आहे, हर समय ई थींदी आहे। तव्हां हर सेकेंड बाबा खे यादि करो त हर समय प्राप्ति थींदी रहंदी। सॼे कल्प में अहिड़ो भाग्य प्राप्त करण जो हिकु इहो ई समय आहे, हुन में बि असांखे मिलियो। एॾी सारी आत्मायूं आहिनि लेकिन उहे न सम्झियूं आहिनि। असांखे सम्झ में आयो त ॾिसो असां ई आहियूं त हाणे न त कॾहिं न, जो बि श्रेष्ठ कार्य करिणो आहे उहो हाणे ई करो। हिन स्मृति सां कॾहिं बि समय संकल्प कर्म व्यर्थ न गवायो, व्यर्थ न गवायो। त बाबा चवंदा हिन स्मृति सां कॾहिं बि समय संकल्प कर्म व्यर्थ न गवायो कि बाबा असांखे तथा बाबा चईंदा आहिनि कि सदा यादि रखो कि बाबा असां सां गॾु आहिनि। इन करे हाणे न त कॾहिं न, जो बि श्रेष्ठ कार्य करिणो आहे हाणे ई करिणो आहे। हिन स्मृति सां कॾहिं बि संकल्प समय खे व कर्म में वेस्ट न करो, वेस्ट न गवायो। समृद्ध ॿारनि में समृद्ध संकल्पनि सां जमा जो खातो भरपूर थी वेंदो आहे ऐं आत्मा समृद्ध थी वेंदी आहे। त कहिड़ी स्मृति रखणी आहे कि हाणे न त कॾहिं न, है न। हर सेकेंड ये यादि रहे कि समय संगम युग जो हले थो, प्राप्ति करण जो समय हले थो। जंहिं कौड़ियुनि जे पिछाड़ी असां एॾो पंहिंजो धंधे में माण्हू पंहिंजो जीवन ख़तमु थो करे, हुन धंधे खे हुन कौड़ियुनि खे सहज पूरे कल्प असांखे उहो प्राप्त रहनि हुनजे लाइ सहज साधना। हाणे ख़ुदि खे बाप खे समय खे पहचानो, व्यर्थ न गवायो। समय संकल्प कर्म व्यर्थ न गवायो। समृद्ध संकल्प सां जमा जो खातो भरपूर थी वेंदो। त बाबा चईंदा आहिनि हिन करे
पंहिंजी आत्मा खे सदा सर्वगुण सर्वशक्तियुनि सां भरपूर रखिणो आहे असांखे। कीअं? हर सेकेंड बाबा खे यादि करे असां समृद्ध आत्मा ठही वेंदासीं। स्लोगन आहे, हर बोल हर कर्म जी अलौकिकता ही पवित्रता आहे। हर बोल हर कर्म जी अलौकिकता ही पवित्रता है। साधारणता के अलौकिकता में परिवर्तन करो। कीअं? साधारणता के अलौकिकता में कीअं परिवर्तन कंदासीं? हर बोल ऐं हर कर्म में पवित्रता खे धारण करे। हर बोल ऐं हर कर्म में पवित्रता खे धारण करे असांखे साधारणता सां अलौकिकता में परिवर्तन थियणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।